अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शोएब रिंद नाज़ न्यूज़ ते हिन वक्त ख़बर शामिल कंदासीं था। जदीद दौर जी दावाउनि बावजूद सिंध जा केतिराई इलाइक़ा अञा ताईं बुनियादी सहूलतुनि लाइ सिकी रहिया आहिनि। काज़ी अहमद जे वार्ड नंबर 5 NA 214 में शामिल ॻोठ बख़्शण बालादी भी उन्हनि इलाइक़नि मां हिकु आहे जेको मुकमल तौर ते वसारियो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे असांजो नुमाइंदो ग़ुलाम हैदर बालादी पंहिंजी हिन रिपोर्ट में। इन वक्त आऊं मौजूद आहियां काज़ी अहमद शहर जे वार्ड नंबर 5 ॻोठ बख़्शण बालादी में। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ बख़्शण बालादी जेको आहे क़दीमी ॻोठ आहे ऐं आबादी जे हवाले सां ॻाल्हि कजे त 300 जे लॻभॻि घरनि ते मुश्तमिल ही ॻोठ आहे ऐं बुनियादी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ही वोटर आहे जेको सालनि खां वठी हितां जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उमेदवार आहिनि, मुंतखिब नुमाइंदा आहिनि, उहे हितां वोट खणी ऐं ऐवाननि में वञी वेंदा आहिनि। बहरहाल बदकिस्मती ऐं उन्हनि जी बेध्यानी सबबु हिन ॻोठ में के बि बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे न आहिनि। हिन ॻोठ में पाणी जेको आहे जर जो उहो खारो थी वियो आहे। खारे हुअण जे करे ॻोठाणनि में जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। नंढड़ा ॿार जेके आहिनि आए ॾींहुं जेको आहे बीमारियुनि में मुब्तला लॻा पिया आहिनि, छाकाणि त हिते जेका आहे ड्रेनेज जी खॾ जेका आहे उनजो गंदो पाणी जेको आहे ज़मीन में चूस करे थो, उनजे करे हितां जो जर जेको आहे तमामु घणो ख़राबु थी वियो आहे ऐं गैस जेको आहे हिन ॻोठ में बिल्कुलु बि न आहे ऐं उन सां गॾोगॾु लाइट बिजली जेका आहे उहा ॿराड़ी जे फीडर जे हुअण जे करे तक़रीबन 24 कलाकनि में 18 खां 20 कलाक उते लोड शेडिंग रहे थी। ऐं हितां जो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां MNA 214 ते सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जेको आहे 5 दफ़ो MNA रही चुको आहे। बहरहाल उन जे हुजण सां हिन ॻोठ जी त तक़दीर कोन बदिली आहे। बहरहाल हितां ओवरऑल जेके बि ॻोठ आहिनि सिर्फ़ु MNA ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब ऐं MPA साहब जेके आहिनि वोटनि वारे टाइम ते हिते नज़र ईंदा आहिनि। उनखां अलावा हिते कॾहिं बि उन्हनि लियो ई न आहे पातो। वधीक हितां जा ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि। असांजो ॻोठ मुसलसल क़दीमी ॻोठ रहियो आहे ऐं हिन वक़्तु असांजी बुनियादी मसइला जेके असांजा बुनियादी राइट्स आहिनि उन्हनि खां महरूम लॻो पियो आहे। जेको असांजो बुनियादी राइट्स आहे, असांजो जेको पाणी आहे जीअण जो माना जियापो आहे असांजो, उहो हिन वक़्तु जर ख़राबु थी चुको आहे। उहो जर ख़राबु इन करे थियो आहे जो ही असांजे जेको ॻोठ जे भरिसां निकाल जी हिकिड़ी खॾ आहे उन जे करे ख़राबु थियो आहे ऐं उन में बि इन्हनि जा वाइदा थियल हुया त तव्हांखे मिनी डिस्पोज़ल तव्हांखे जेको आहे सो हिते लॻाए ॾींदासीं। वरी उन खां पोइ जेकॾहिं हाणे असांजो जर ख़राबु थियो आहे त हाणे असां इहो मुतालबो रखूं था MPA MNA खां त फिल्टर प्लांट बहाल कयो वञे ऐं असांजी जानुनि ऐं ज़िंदगी खे बचायो वञे। वॾेरो को बि ज़ाहिर कोन्हे, वोटनि माल त नंढा वॾा सभु पोड़ियुनि पकियुनि सभु असांजे घरनि में वेठा आहिनि। हींअर को बि वॾेरो ज़ाहिर कोन्हे, हेॾे खॾ भरी पई आहे, बीमारी मच्छर असांखे ॿेड़ी ॿोड़े पोड़ियूं अंधियूं वीचारियूं कहिड़ियूं नाली में किरी पई आहे, किरी किथे किरी आहे, न लाइट आहे न शोलर आहे, कुझु बि न का सहूलियत आहे, न पाणी जी न गटर जी। हाणे जीअं तव्हां चओ वोटनि माल हाणे सभु असांजे लाइ राइस न बाबा वोट ॾियो वोट ॾियो। वोट त ॾियूं था, असां वोट ॾेई पंहिंजो कारो उहो पाण था करायूं। असांजो केरु धणी सही कोन्हे, ओॾी महिल धणी सभु आहिनि, बाबा बि थी वञनि ॾाॾा बि थी वञनि। हींअर त असांखे नौकरनि खां पोइ वधीक कोन था पाइनि त माण्हू आहिनि या कुता आहिनि। असांजो मुतालबो आहे त असांखे सहूलियत ॾेई वञे। काज़ी अहमद वार्ड नंबर 5 जा रहायशी आहियूं। असां 300 घरनि ते असांजो ॻोठ मुश्तमिल आहे। असां वटि न शहर जी लाइट आहे न गैस आहे, न ई असां वटि जेके वोट वठण ईंदा आहिनि न ई असांखे का सहूलियत ॾिनी अथनि, न पहिरियां ॾिनी अथनि। असां बचपन खां असांजा वॾड़ा सभु असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, हींअर बि आहियूं, पर असांखे का बि सहूलियत हिननि कान्हे ॾिनी, न MPA न MNA न ई असांजा चूंडियल नुमाइंदा, का बि असां वटि सहूलियत न आहे, न गैस आहे न लाइट आहे, न ई असांखे का सहूलियत ॾिनी अथनि। जी बिल्कुलु, अवां हिते ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त हीउ ॻोठ जेको आहे काफ़ी अरसे खां वठी जेको सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह MNA आहे 5 दफ़ो MNA रहियो आहे। बहरहाल हिन वक़्तु ताईं हिन ॻोठ में कंहिं 1 रुपए जी जेका स्कीम आहे इन तरफ़ां न मिली आहे, न त MPA तरफ़ां जेको आहे हिन ॻोठ खे कंहिं क़िस्म जी स्कीम मिली आहे। हिन वक़्तु ॻोठ में केतिरा ई मसइला मौजूदु आहिनि। हीअ खॾ आहे जेका खॾ ते डिस्पोज़ल मशीन न आहे, खॾ जे करे जर जेको आहे ख़राबु थिए पियो। जर ख़राबु थियण जे करे जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जेको आहे हिते माण्हू जेके आहिनि बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। उनखां अलावा ॻोठ में जेको आहे सोलर स्ट्रीट लाइट न आहे, त ड्रेनेज गलियूं न आहिनि, उनखां अलावा गैस न आहे, बिजली न आहे,
के बि सहूलियतूं जेके आहिनि मुयसरु न आहिनि ऐं स्कूल जेको आहे ॿारनि जे लाइ हिकिड़ो बॉइज़ स्कूल जी जेका बिल्डिंग मौजूदु आहे ऐं फीमेल जी हिकु बिल्डिंग मौजूदु न आहे जेके फीमेल नंढड़ियूं आहिनि ॿारियूं उहे जेके पट ते वेही तालीम पिराइनि थियूं हिननि फिलफोर जेको आहे चूंडियल MPA MNA खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असांजा बुनियादी मसइला जेके आहिनि उहे हल कया वञनि ॿी सूरत में जेको आहे असां सख़्तु एहतजाज करण जो चिताव ॾियूं था ऐं उनखां अलावा इलेक्शन में बि जेको आहे वोटनि जे टाइम ते बाइकाट करे सघूं। नाज़रीन हिन वक्त ताईं लाइ एतिरो ई वधीक ख़बरूं ऐं ताज़नि अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट ऐं सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम ऐं X ते नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ ख़बर ताईं पंहिंजे मेज़बान शुएब करम रिंद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।